أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد أفلح المؤمنون الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون والذين هم للزكاة فاعلون والذين هم لفروجهم حافظون. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. हर किस्म की तारीफ हम्दो सना बुजुर्गी वडाई अल्लाह वहदहू ला शरीक की जात के जुगाए जो हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक है। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साकी कौसर खैरुल वरा अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मुबारक हुजन जिनके अल्लाह ताला ने पूरी कायनात की हिदायत ला महबूस फरमायो। मुख्तसर हम्द सलात खां बाद इंतजामा की दरखास्त कंदुसि माण्हुनि खे विहारने तो दर्स न ॾींदुसि। पंहिंजो अचु वञु बंदि करायो उन खां पोइ जेके बीठा आहिनि सुकून सां वेही रहो। हिकु ॻाइण जी महफ़िल कान्हे, अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि हली इत्मीनान सां ॿुधणो आहे तव्हांखे। पंहिंजो बंदि कयो हिते आराम सां वियो सुकून सां वियो। दर्स मुंहिंजो इंशाअल्लाह 45 मिंट हलंदो। कराची खां आयो आहियां 5 मिंट दर्स कोन ॾींदुसि। 45 मिंट इंशाअल्लाह तव्हांजो टाइम वठंदुसि। मानी मुंहुं कान खाधी आहे, बेफ़िक्र थियो। पाण वेंदा आहियूं शादियुनि मुरादियुनि में कलाकनि जा कलाक मानी जा इंतज़ार हूंदा आहिनि। 2 रुपया खाईंदा आहियूं त यार कॾहिं मानी ॾींदा। भला जेकर अल्लाह जे लाइ पाण 40-45 मिंट ॾिना त इंशाअल्लाह तव्हांजो अजर ई सवाब हूंदो ऐं मालिक करीम तव्हांजे मथां रहमतुनि जो पर्दा कंदो। अॼु मुंहिंजो दर्स सही बुखारी जी हदीस ते हूंदो इंशाअल्लाह। सुमरा बिन जुंदुब रज़ियल्लाहु ताला बयान तो फरमाए तो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फजर की नमाज पढ़ाई फरमायो तो अज रात ख्वाब में मोट ब फरिश्ता आया। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो, अंबिया जा ख्वाब वही की सूरत हूंदा हुआ। मुंहिंजा ऐं तव्हांजा ख्वाब सच्चा बहन कूड़ा बहन, पर नबियुनि जा ख्वाब वही जी सूरत हूंदी हुई। फरमायो त 2 फरिश्ता मोट आया, मूंखे चऊं त हलो साईं। मूंखे हलो ऐं उन्हनि सां गॾु हलियुसि। असां हिकु अहिड़ी जॻह ते पहुतासीं, हिकिड़ो माण्हू ईअं सिधो सुतो पियो, ॿिए माण्हू जे हथ में वॾो हिकु पत्थर हुयो। उन सिधे सुतल माण्हू जे मथे खे हयईं तो हुनजो मथो चिथरी जी ते वियो, ज़रा ज़रा पे थियो, पत्थर वञी परे किरियो। हीअ हणण वारो वरी पत्थर खणण वञे थो, जीअं वापसि अचे तेसीं ताईं वरी हुनजो मथो दुरुस्त थी वञे थो, वरी हुनखे हणे थो। माना हिकु सज़ा हुई, वॾी दर्दनाक सज़ा हुई जेका मुसलसल जारी सारी हुई। पैगंबर साहब फरमाए तो मूंसां गॾु जेके फरिश्ता हुआ, मूं उन्हनि खां पुछो त हिन शख्स खे कहिड़ी शइ जी सज़ा आहे, हेॾी सख़्त सज़ा छाजी आहे? साईं हिन शख्स क़ुरान पढ़ी विसारे छॾियो ऐं ॿियो
फर्ज निमाज जे वक्त ने जो मथो गरो थी पवंदो मना बिन शयन का परे, अल्लाह जे किताब खां भी परे, अल्लाह जे घर खां भी परे, अल्लाह जे अहम जिक्र जेके अल्लाह ताला कुरान मजीद में कुरान के भी जिक्र चयो आहे, निमाज के भी जिक्र चयो आहे। दुनिया जे खफन में, दुनिया जे कमन में, दुनिया जे कारोबार में, दुनिया जे महफिलन में, दुनिया जे दोस्तन में हर लिहाज से मानू पंहिंजो वक्त दे बैठो, पर जेकर न अल्लाह जे बाने वक्त न हो, न अल्लाह जे किताब जे ला हो, न अल्लाह जी इबादत ला हो। याद रखो, ही बुधायो वियो तो ता तो उम्मत के आगाह कयो वने तो जेकर अल्लाह जे किताब खां परे रहंदो सदा जला भी तैयार थी अचो। ता चवंदो साईं असां परे किथां आहियूं, असां इलाही किताब जे वेझा केतिरो वेझो आहियूं कि नओं दुकान खोलींदा आहियूं, मौली साहब ईंदो आहे, क़ुरान पढ़ी वेंदो आहे, वरी दुआ घुरंदो आहे। मौली साहब तव्हां पाण कोन पढ़ियो न? हजाम जेको सुबुह जो थी माण्हू जूं ॾाढियूं कुड़ींदो, उन जे लाइ मौली साहब दुआ घुरी त या अल्लाह हिन जे कारोबार में बरकत ॾिजां। वो डॉक्टर जो दुआ तो घुराए हिन किले ने खोली है तो मौली साहब खाई पी चलो या अल्लाह इन डॉक्टर के बरकत दे, माना तो गोला चेहरा बीमार थी तरे बरकत ही नसी। अम्मा मरी वही तो मौली साहब पढ़ी वियो, बाबा मरी वियो तो मौली साहब पढ़ी वियो, नौ घर जेकर ठायो सो तो मौली साहब पढ़ी वियो। इन ला कुरान आयो लो अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खश्यतिल्लाह व तिलकल अमसाल नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। कि जेकर न कुरान के जबल ते लाया हा ओ इंसान कन खोले की बुध, जेकर न किताब के न मुकद्दस किताब के पंहिंजे आखिरी किताब के कुरान के जबल ते लाया ओ भी लुडी वने, जरा जरा थी वने तो मुझे किताब के सुञातो ही कोन। और मतलब परस्त हींअर जे पढ़ी पंहिंजे मतलब जे लाइ, पंहिंजे कारोबार जे लाइ, पंहिंजी दुनिया जे लाइ तो पढ़ियो, तो के मूंखे राज़ी कयो मतलब न, सो बि मुने पढ़ियो तो वरी बि कोन पढ़ियो, न के पढ़ण जो तोड़ को सबूत आहे। अल्लाह जाबानो, ये अल्लाह जो किताब को मामूली किताब कोने। और याद रखजा कब्र में भी छुटकारे जो इहो सबब थई। सही हदीस में आहे, अल्लाह जो रसूल फरमायो जॾहिं बानो दुनिया में मरी वेंदो आहे, खत्म थी वेंदो आहे, जॾहिं कब्र में दफन थींदो आहे, कब्र तो ॿुधी अथव न करे कान ॿुधी अथव? हाँ मां ॿुधी अथव कब्र, हाँ माशाअल्लाह ॿुधी ज़रूर आहे पर फिक्र कोन्हे, ॾिठी ज़रूर आहे पर उन ते असांजी सोच कान्हे। छो जो जेको वियो आहे तव्हां सां बसि इहो ई वियो आहे, फिक्र न कर, मुंहिंजो तुंहिंजो वेंदो मामलो ई जे तो खयो आहे न, यार कोई आ थकी पिया सब्र कर, एक खत्म थींदी खणी गई तो थको आई न, तुंहिंजो बि खणंदो पियो नी। याद रखजो ही दुनिया है, केतिरा ॾींहं रहंदासूं, न आऊं रहंदुसि न तव्हां रहंदो, हिते केर बि न रहंदो। रब जी ज़ात आहे जेका आख़िरी ज़ात आहे, अवल बि आहे आख़िर बि आहे, उहो हमेशह रहण वारो आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान, रब जो जेके बि दुनिया में सब फना थींदा, हर हिक ते मौत आहे, बाक़ी तुंहिंजे रब जी ज़ात आहे। उनखे फ़रिश्ता अचनि था, मरण वारे खां सुवाल कनि था, सभिनी ख़बर आहे 3 सुवाल थींदा, ॿार खे बि ख़बर आहे, पर सुवालनि जी तयारी कान्हे। रब जे बारे में, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ऐं दीन जे बारे में जॾहिं माण्हू सही जवाब ॾींदो, फ़रिश्ता पुछंदा ॾे ख़बर तो किथां सिखियो, तो ये सवाल किथां हासिल कया, तो ये जवाब किथां हासिल कया? चलो फ़रिश्तो मूं दुनिया में कुरान पढ़ियो, दुनिया में क़राअतुल कुरान, मूं कुरान पढ़ियो हो, मूं कुरान के समझो हो ऐं कुरान ते मुझो अमल हो। माना कुरान पढ़ियमि, उनके समझियमि, उन खां पोइ अमल कयमि, नतीजो इहो आहे त क़ब्र में तव्हां मूंखां सुवाल कया ऐं आउं कामयाब थी वियुसि। ऐं अल्लाह जो रसूल फरमायो क़ब्र या पहिरीं मंज़िल आहे, या जहन्नम जे खॾनि मां खॾो अथई, या जन्नत जे बाग़नि मां बाग़ अथई। जामे तिरमिज़ी जी रिवायत आहे। चुप करायोसि हुनखे, चढ़ाओ अचानक ते पियो आहे। तो मुझा मोहतरम, कुरान मजीद
ये अल्लाह जो आखिरी किताब आहे, हिन जो क़दर कयो। हिन महीने जे अंदर नज़ूल अल्लाह हिन खे कयो, इन्ना अंज़लना फी लैलतुल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैर मिन अल्फि शहर। जिन कुरान के सां क़द्र जी रात में नाज़िल कयो, तांखे ख़बर आहे त क़द्र जी रात कहिड़ी आहे, जी 1000 महीननि खां बहितर आहे, जंहिंमें फ़रिश्ता ऐं रूह बचनि था। रूह बचे थो, कंहिंजो रूह? हिते थोरो बस कंदुसि। छा मुंहिंजो तव्हांजो रूह? छा आम माण्हू जो रूह? इन में रूह मामरा छा आहे? याद रखिजो त उते एडो आसान क़ाइदो न आहे त को बि रूह अची वापसि दुनिया में अचे घुमी फिरी वञे। इहे मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में रखिजो, सबूत ईंदुसि। जेको वियो आहे वापसि मुमकिन न आहे। इन रूह मां मुराद जिब्रील अमीन आहे। वायदना बिरूहुल कुदुस, जिन्हों ईसा अलैहिस्सलाम जी मदद कई रूहुल कुदुस माना जिब्रील अमीन जे ज़रिए। माना इन रात ते जिब्रील अमीन बचे तो आसमान खां हेठि। हुन जो कम हींअर ख़त्म आहे, छो जो हुन जो कम हो अंबिया ॾे वही खणी वञणु। जीअं त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि, ख़ातमुन नबीयीन। पाण खां ॿियो को नबी न ईंदो, असीं आख़िरी उम्मत आहियूं, पाण खां पोइ ॿी का बि उम्मत न आहे। क़ुरान आख़िरी किताब आहे, हिन खां पोइ ॿियो को बि किताब न आहे। जीअं तुंहिंजो कम ख़त्म थी चुको, हाणे अल्लाह ताला हुनखे हर साल वरी रमज़ान जे महीने में मोकिलींदो आहे ॿिनि फ़रिश्तनि सां गॾु। माना अल्लाह चए थो त हिन राति में फ़रिश्ता नाज़िल रूह थो अचे, यानी जिब्रील अमीन। रूह मुंहिंजो तव्हांजो त नथो अची सघे। जाबिर बिन अब्दुल्लाह हज़रत फरमाइनि था, सही बुखारी रिवायत आहे, त हिकिड़े ॾींहुं अल्लाह जो रसूल मूंखे परेशान ॾिठो ऐं परेशानी मुंहिंजे मुंहं मां ज़ाहिर हुई। पाण फरमाइनि, जाबिर परेशान थो लॻी? अर्ज़ु कयमि, जी साईं। छो? चीसी वाले साहब मुंहिंजो ओद वारे ॾींहुं शहीद थी वियो। 9 भेणियूं आहिनि मुंहिंजो पोइते, अकेलो आहियां भाउ, ऐं गॾो गॾु अबो कर्ज़ बि छॾे वियो आहे। पाण फरमायो, जाबिर तोखे ख़बर आहे त तुंहिंजे वालिद सां तुंहिंजे रब छा मामिलो कयो जन्नत में? अल्लाह रसूल, मूंखे मालूम न आहे। फरमाए, हिकिड़े ॾींहुं तुंहिंजे वालिद अब्दुल्लाह खे अल्लाह ताला जन्नत फरमाए, अब्दुल्लाह घुर छा थो घुरी? अब्दुल्लाह हैरान थी, मुंहिंजा रब जन्नत जहिड़ी नेमत सां तो मूंखे नवाज़ियो आहे, जन्नत में पहुचाई, इन खां पोइ बाक़ी कहिड़ी शइ घुराऊं? वरी कुछ देर खां पोइ अल्लाह ताला चयो, अब्दुल्लाह घुर तोखे छा खपे? अब्दुल्लाह वरी चयो, मालिक हिन नेमत खां वधीक कहिड़ी नेमत हूंदी? वरी ख़ालिक हिन काइनात फरमायो, अब्दुल्लाह घुर छा थो घुरी? अब्दुल्लाह जा त ॾिठो त घुरणो ई पवंदो। चई, अल्लाह हिकिड़ी शइ तलब अथमि, ॿुधा कहिड़ी थी? मूंखे दुनिया में वापसि मोकिल, मूंखे दुनिया में वापसि मोकिल। अल्लाह फरमाए, छो? दुनिया में छा वञणु थो चाहीं? जी मालिक वरी वञी तुंहिंजी राह में शहीद थी अचां। ईअं कोन अची त 9 ॾींहंनि जी शादी कराइणी आहे, ज़ाल मुंहिंजी बेवा थी वई आहे, न पुटु अकेलो अथमि, का ॻाल्हि न। दुनिया जी का शइ कंहिं शइ जो ज़िक्र नथो करे। जेको जेको मज़ो शहादत में आहे, जेको तो दर्जो मूंखे न शहादत करे ॾिनो आहे, आऊं चाहियां थो त वरी वञा ऐं वरी तुंहिंजी राह में शहीद थी अचां। अल्लाह चयो, अब्दुल्लाह इहा ॻाल्हि त मुमकिन न आहे, तुंहिंजो वापसि वञणु मुमकिन न आहे। जेके रब पियो चए त घुर छा घुरे खपई, ऐं जॾहिं तमन्ना कई वापसीअ जी, सो बि संदी राह में शहादत जे लाइ, रब करीम छा फरमायो? न, इहो फ़ैसिलो थी चुको आहे त वापसी थींदी, पर वक़्तु मुक़ररु आहे। त मुंहिंजा मोहतरम, जॾहिं हेलनि खे इजाज़त कान मिली त बाक़ी तव्हां ऐं आऊं जेको आहे हेठि बि आयासीं, घुमी बि वियासीं, घर वारनि खे बि ॾिसी वियासीं, ज़ाल खे बि ॾिसी वियासीं, बचनि सां मुलाक़ात। अतां त असां रूह त कोन ठाहिया, तव्हां छा करे ज़िंदगी में? मुलनि खां ॿुधाऊं ख़बरूं, बाक़ी ॾिठो त असां कोन कॾहिं। बाबा रूह आयो ऐं घुमी वियो, पियो ठलो मिली, ॾिठो कुझु खुटंदो आहे, कुझु भाई तारो पीउ जो रूह आयो, यार ॾाढो परेशान हो, हाणे कुझु ख़र्चु करीसि। मिड़िया माण्हुनि खे ठॻाइण जो कुझु बि कोन्हे, अहिड़ो को बि मामिलो कोन्हे। त हिते क्लियर ॻाल्हि आहे त अल्लाह जो रसूल फरमायो त हिन माण्हू जो मथो चिथियो पियो वियो, हिकु अल्लाह जे कलाम खां परे, ॿियो अल्लाह जी इबादत खां परे। निमाज़ दीन जो अहम रुकन आहे, पर अफ़सोस चवंदो पए असां वटि निमाज़ जो को क़दुरु, का अहमियत न आहे। अल्लाह जो रसूल केतिरी अहमियत,
मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम असर सुजूद। जी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल ऐं जेके वेंदा कर उन सां साथी आहिनि पाण में मोहब्बत आहे काफ़रनि ते सख़्त आहिनि। छा अल्लाह सिफ़त ॿुधाई? सख्ती काफ़रनि ते आहे, दुश्मनी काफ़रनि सां आहे, पर जी पाण में वॾी मोहब्बत अथनि। ईमानदार सां ॿुधायो अॼु पाण ॿ भाइर आहियूं, पंहिंजी केतिरी मोहब्बत आहे, केतिरो पाण हिक ॿिए सां क़रीब आहियूं, माइटी मिटी में केॾी असांजी मोहब्बत आहे, दोस्त अहबाब में असांजी केॾी मोहब्बत आहे। अॼु नफ़्सा नफ़्सी जो दौर अची वियो आहे। अॼु मोहब्बतूं ख़त्म थी चुकियूं आहिनि, नफ़रतूं, बदगुमानियूं, गुमान, शक, वहम, जंहिंजे करे तव्हांजूं माइटूं तव्हां टुटियूं, हर का अलॻि थी वियो। फरमाए मुंहिंजे पैगंबरनि जो साहब जो शान चाहे पाण में मोहब्बत अथव। तराहुम रुक्कान सुज्जदा, ओ ॾिसण वारा तूं ॾिसंदे कॾहिं रुकू जी हालत में त कॾहिं सजदे जी हालत में। यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, हिकिड़ी चाहत आहे त अल्लाह सां राज़ी थी वञे, अल्लाह सां खां ख़ुशि थी वञे। सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद, जी तूं ॾिसंदे जे पेचान जे मथां सजदे जा निशान पइजी चुका आहिनि। सजदे निशान करे पवंदा जॾहिं तव्हां मुसलसल 5 वक़्त निमाज़ अदा कंदा। बाक़ी हाणे शौक़ ते आयो 8 ॾींहं अदा निशान त मुश्किल आहे, या वरी अञा वधीक निमाज़ शौक़ ते त साल में ईद ते निमाज़। ईद निमाज़ फर्ज़ कान्हे, सुन्नत आहे। ईद निमाज़ पढ़णु सुठो आहे, न पढ़ंदे त गुनाहगार कोन्हे। यादि रख, हिकिड़ो फर्ज़ छॾी त तूं गुनाहगार थी वे। आहे असांखे फर्ज़नि जी का परवाह? ऐं केतिरा फर्ज़? टोटल 17 रकातूं ॾींहं राति में 24 कलाक में अल्लाह मुक़ररु कयो। 17 रकातूं फर्ज़, पर उन खां बि असांजी कोताही आहे। अल्लाह चए थो त मुंहिंजो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जा साथी तूं ॾिसंदे कॾहिं रुकू जी हालत में, कॾहिं सजदे जी हालत में। असांजी हालत इहा आहे जो सालनि जा साल गुज़री विया पर असां अल्लाह जे दर ते कोन आयासीं। ऐं यादि रखिजो, उनजे लाइ तयार बि थी अचिजो। जेकर आऊं ई तव्हां इन में आऊं शामिल आहियां, तव्हां बि शामिल आहियो, तव्हांखे तनक़ीद कोन थो कयां। चवण जो मक़सदु आहे त अॼु असां केॾा सुस्त थी विया आहियूं शहर में जेके इस्लाम जा अहम ऐं बुनियादी रुकन हुआ। यादि रखिजो, क़यामत जे ॾींहुं बेनमाज़ी त वॾी सख़्त सज़ा अथव। यौम युकशफ़ु अन साक़िन मिन सुजूद फला यस्ततीऊन खाशियतन अबसारुहुम तरक़ुहुम ज़िल्ला वक़द कानू युदऊन इला सुजूद वहुम सालिमून। जेॾीअ पिनीअ खे खोलियो वेंदो, तमाम इंसान खे सॼे लाइ सॼो वेंदो। युदऊन इला सुजूद, सूरत कलम उनटी पारो मुंहिंजो रब ऐलान पियो करे क़ुरान में कि क़यामत जे ॾींहुं सॼा वेंदा निमाज़ जे लाइ, सॼा वेंदा सजदे जे लाइ। अचो पंहिंजे रब खे सजदो कयो। मरिया बेनमाज़ी क़दीम निमाज़ अथनि, उन्हनि सम्झो त ख़ाली दुनिया में आहे। फरमाई न, क़यामत वारे ॾींहुं बि पुकारिया वेंदा। हिते बि पुकार थींदी आहे, हया अल सलाह हया अल फलाह। ॿुधंदा त आहियो न, चला 2 कन आहिनि, हिकिड़े कन मां ॿुधंदा आहियूं, ॿिए मां कढी छॾींदा आहियूं। पर कम जी ॻाल्हि कन छपा करी वरी ॿुधा, मुंहिंजो थोरो कन खे अञा मोड़ त तोखे सही ॻाल्हि सम्झ में अचे। दुनिया जे लाइ कीअं पाण ॻाल्हि ॿुधंदा आहियूं गौर सां। पर बांग आई, हमरा ये गोली थी वियो, या लिकी वञी होटल में वेहंदो, या वञी उताक में वेहंदो, या पंहिंजे कम में लॻी वेंदो, या घटनि में पोइ माशाल्लाह हूअं त अॼुकल्ह तव्हां वटि मशगलो बहितरीन आहे, तव्हांखे कहिड़ो फिक्र आहे। हाँ जो टच मोबाइल जो तव्हां अची तव्हांजो साथी अची वियो, तव्हांखे कहिड़ी शइ खपे। अब इन खां वधीक बि तव्हांखे प्यारी शइ कहिड़ी मिलंदी? ॾींहुं हुजे, राति हुजे, सुबुह हुजे, शाम हुजे, सिनेमाऊं बंदि थी वियो, बुख मरी आहे सिनेमा वारा। हाणे हर खीसे में सिनेमा आहे, हर खीसे में सिनेमा खां ख़तरनाक अमल। कंहिं दौर में चवंदा हुआ
अबा इन जो पंज ही आंगुरियूं गे में आहिनि ऐं चवंदा पंज आंगर तुंहिंजो पूरो देग में मां चाहे वेठो तर। हाँ बेफिक्र थी इन जा नतीजा पाण छा ॾिठा आहिनि छा पिया हलनि या त पाण पिया ॾिसो तव्हां वधीक मूंखे चवण जी ज़रूरत न आहे। फरमाइश हिते जॾहिं आज़ान अचे थी हयाल सलाह हयाल फलाह माना आहे त अच कामयाबी ॾे अच निमाज़ ॾे। पर पाण इनखे इहो ई सम्झो त मौली साहब आहे वीचारो जेके पाड़े वारा पिनी करे असीं 5-10 हज़ार ॾींदा आहियूं मौली जी वैल्यू 5-10 हज़ार। इन करे तव्हां जेको ॿार हाफ़िज़ आहे मूंखे ॾेखारियो हूंदो को विरले तव्हांखे ख़बर आहे हाफ़िज़ कंदा त मिस्किन खे मिलंदा 15,000 अञा ॼाओ कोन्हे उमेद थी आहे मां थी चए त डॉक्टर कंदे पुट जो पीउ थो चवंदा न इंजीनियर कंदे का हूंदी जेका चवंदी त हाफ़िज़ कंदे त हरू भरू को नालो कोन वठंदो। ख़बर आहे तव्हांखे तव्हां डिग्रेड कयो आहे को मसलो कोन्हे। डिग्रेड तव्हां भले कयो पर डिग्रेड तव्हां थी वियो। ही उहो इल्मु आहे क़बर खां वठी क़यामत ताईं तोखे कमु ईंदो। दुनिया जो इल्मु जेतिरो बि आहे चाहे डॉक्टर आहे चाहे इंजीनियर आहे चाहे कॉमर्स में आहे चाहे इकनॉमिक्स में माहिर थी वियो आहे वॾे में वॾो मई सॼो माहिर आहे पर मरण खां पोइ सॼो मामिलो तुंहिंजो वाइंड अप थी वियो। तुंहिंजूं सनदूं तुंहिंजा इल्म सभु हिते दफ़न थी विया को तालुक़ कोन्हे। पर क़ुरान उहो इल्मु आहे उहो जेको अल्लाह जो रसूल फरमायो त चयो वेंदो क़ुरान पढ़ंदो वञ मथे ऐं जिथे बंदि थिए तुंहिंजो आवाज़ उते तुंहिंजी मंज़िल आहे जन्नत में। मामूली ॻाल्हि कान्हे। फरमाए हाफ़िज़ जे पीउ खे अहिड़ो त ताज पाराए वेंदो क़यामत जे ॾींहुं अॼु ताईं कंहिं बादशाह दुनिया जी कंहिं ताक़त अहिड़ो ताज न ठहंदो ख़ाली हुन जे पीउ खे पाराए वेंदो हुन धणी सां कहिड़ो माना अल्लाह ताला हुनजो रवैयो रखंदो अंदाज़ो लॻायो तव्हां। हिते त तव्हां बहाना कंदो उते कहिड़ो बहानो थींदो आवाज़ अची वियो आहे। यक़ूल इंसान यौमइज़िन अइनल मफ़र कल्ला ला वज़र इला रब्बिका यौमइज़िनिल मुस्तक़र। जी हुन ॾींहुं इंसान चाहींदो त भॼी पंहिंजी जान छॾाए ख़बरदार भॼण जी जॻह कान मिलंदई। वरी चवंदो भला किथे लिकी वञा ला वज़र मुंहिंजे रब ऐलान करे छॾियो ए दुनिया वारो कन खोले ॿुधी छॾियो क़यामत वारे ॾींहुं न भॼण जी जॻह त न लिकण जी जॻह त ॿई शयूं कोन मिलंदई। भॼण जी वाह ख़तम थी वेंदई को कोन लिकाईंदई कंहिंमें जुरत न आहे जो को काल करे। ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहु रहमान जी रहमान जी इजाज़त खां सवा कंहिंखे जुरत न आहे जो ॻाल्हाए सघे अॻियां ॻाल्हाए कंहिंमें हिम्मत न हूंदी ॻाल्हाइण जी। एॾो दबदबो रोब हूंदो। लिमनिल मुल्कुल यौम उन्हनि अल्लाह ऐलान कंदो ॿुधायो त अॼु जी बादशाह कंहिंजी आहे। ऐनल जब्बारून अल मुतकब्बिरून अरे किथां विया उहे ॾाढा माण्हू किथां विया उहे ॾहेसर किथां विया उहे दिलावर जंहिंजो नालो ॿुधी माण्हू हीअ डिॼंदा हुआ ॾकंदा हुआ। ऐनल मुतकब्बिरून अल जब्बारून अल्लाह ऐलान कंदो आहिनि किथे अरे छो मूंखे जवाब नथा ॾियो। लिल्लाहिल वाहिदुल क़हार खुद ऐलान करणो पवंदो धणीअ खे त अॼु जी बादशाह अकेले ज़बरदस्त जी आहे। इहो ज़बरदस्त आहे तव्हां सभु ज़बरदस्त आहियो। जबरदस्त मुंहिंजो रब आहे और वाहिदुल क़हार ॿियो को ज़बरदस्त न आहे। सबुर जे दर्जा घुरण वारा आहियूं सबुर जे साम्हूं झुकण वारा जेतिरा बि दुनिया में वली आया जेतिरा बि दुनिया में नबी आया उहे सभु जा सभु अल्लाह खे सजदो करण वारा हुआ। यादि रखजो अल्लाह चो अंतुमुल फुकरा तहां सब मुझे दर्जा फकीर हो। वल्लाहुल गनी जो बेपरवाह है असमद कंहिंजी परवाह में चवण वारो कोन्हे बेपरवाह बादशाह है। हर इंसान के परवाह होंदी है कंहिंखे कंहिंजी परवाह कंहिंखे कंहिंजी परवाह जी तुंहिंजो रब पूरो कुरान पढ़ असमद जो लफ्ज़ हिकिड़ो तोखे मिलंदो सूरह इखलास में अल्लाह समद जी रब तव्हांजो बेनियाज़ आहे नियाज़मंदी करण वारो न आहे सभु उन जा नियाज़मंद करण वारा आहे। याद रखो पोइ सजदो कर ये बहाना कौन हलंदी पर सजदो करे कौन थो सके छो नथो करे। सही बुखारी जी रिवायत है अल्लाह जो रसूल फरमायो जंहिं दुनिया जे अंदर
नमाज में सुस्ती कई, काहली कई, नागा कई, कदे पढ़ी कदे कान पढ़ी, रियाकारी कई, देखा कई, रब्बे करीम उनके काम जी सदा ॾींदो, उनजी चेल तख्त वांगुर काठ वार सख्त थी वेंदी, सुन थी वेंदी, उनमें लचक कान रहंदी, वो झुकी कोन सघंदो। झुकण जो ऑर्डर आहे। दुनिया में तो जान छॾायो, त कीअं छॾाए? वो मिली लहो इन कैदी मतीन, कि इंसान के मुंह डर ॾिनी आहे, मुंहिंजी तदबीर वॾी मज़बूत आहे। दुनिया में डर हुजे ते डर कान मिलंदई। सजदो कर। मुझे पैगंबर साहब ने फरमायो, जीअं ई सजदो कंदो ही ऊंधो पियो हूंदो, पूरी काइनात जे साम्हूं निशानी हुजे त ही शख्स उहो आहे जेको पंहिंजे रब जे दर खां परे रहियो। ख़ाशियतन अबसार वक़द कानू युदऊन इला सुजूद व हुम सालिमून। अल्लाह चतो इन कंडीशन में, इन हालत में अखु न जी दिजंदी, ज़िल्लती ख्वारी जे मथां मुसलत हूंदी। इन खां पहिरीं सॼे ला सॼा विदा कयो ते सही सलामत हुया, कि उते बीमारी कान हुन। हिते उन्हनि ते ज़िल्लत ॾिनी आहे, हिते इन्हनि खे बीमारी न अथमि, ताजनि खे ख़बर पए त मूंखां तूं परे थिए, मुंहिंजे दर खे तो गैराबाद कयो। अॼु तूं ॾिस कीअं ज़िल्लत में पियो आहीं। 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो मोहतरम, 50,000 सना, क़ुरान गवाह आहे। वमन आरज़ ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनाशरु यौमल क़ियामति अअमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा। जब मुझे ज़िक्र खां मुंहुं मोड़ियो, जब मुझी याद खां मुंहुं मोड़ियो, जेको नमाज़ुनि खां परे रहियो, जेको क़ुरान खां परे रहियो, जी ॿ सदाऊं ॿुधी छॾियो। हिकु सदा तव्हांखे दुनिया में ॾींदी, आख़िरत में ॾींदुसि। केड़ी दुनिया में ॾींदो साईं? जी तव्हांजी मईशत तंग कंदुसि, तव्हांजी मईशत खे तबाही बर्बाद करे छॾींदुसि। अॼु अरबपति, खरबपति, लखपति, हज़ारपति, कखपति, मज़दूर, मिस्कीन, वॾेरो, मालदार, चौधरी, जंहिंखां पुछ तुंहिंजे मौत यकीन रखिया ॻोड़ा बिगड़ंदो। यार न पुछ मौली साहब, बस मज़ो कोन्हे, कमाए कमाए थकी पिया, पर पूरी कान्हे। रब चवंदो तुंहिंजी पूरी थींदा थींदी किथे? वे रब्बा, छॾे हिनखे, वे बैठ जाओ। फरमाए त मूंखां परे रहंदे, पेट में पूरो हूंदे, उहो बि पूरो कोन थींदई। वमन आरज़ ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका, मईशत जी तंकनि सां खे तबाही बर्बाद कंदुसि। वनाशरु यौमल क़ियामति अअमा, अच तोखे ॿी सवा ॿुधायां, जी क़यामत जे तोखे अंधो करे उथारियो वेंदो। क़ाल रब्बि लिमा हशरतनी अअमा, ओ मुंहिंजा रब तो मूंखे अंधो करे उथारियो आहे। दुनिया में त मुंहिंजूं अखियूं हुयूं, दुनिया में त हर शइ मुंहिंजे नज़रनि जे साम्हूं हुई, बच्चा बि नज़रनि जे साम्हूं, घर वारा नज़रनि जे साम्हूं, कारोबार बि नज़रनि जे साम्हूं, पंहिंजूं ॿिनियूं ज़मीनूं मुंहिंजे नज़रनि जे साम्हूं, हर शइ मुंहिंजे नज़रनि जे साम्हूं। अॼु मूंखे अंधो करे उथारियई। काल कज़ालिक तका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। अल्लाह चलो बाना तोड़ मुझू आए तो आयो, तोड़ मुझू निशानियों आयो। ओ निमा कराम, खादे भी मुझो, पीते भी मुझो, पाते भी मुझो, जाल तो कहता कम, बचड़ा तो कहता कम। अलम नजल लवैनैन व लिसान व शफतैन, अरे दिसला तो के क्यों दिनम, गाल हांडा तो के ज़बान दिनम, मट्टी दंत लिकाजला तो के मुंह बच्चा पैदा कर। छा ख्याल आहे? तारे सुना के माण्हू जा चप कटियल हूंदा आहिनि, केॾो ख़राबु लॻंदो वीचारो। पोइ वञी को ऑपरेशन न थिए त न थियो। त हिते अलाह चए थो त तो ते मूं केॾियूं नेमतूं कयूं, पर तो छा कयो? विसारे छॾी, फरामोश करे छॾियई, मुंहिंजे दर खे वीरान करे छॾियई, मस्जिदुनि खे गैराबाद कई, होटलुनि खे औताकुनि खे आबाद कई, पंहिंजी महफ़िलुनि खे ऐं पंहिंजी संगत खे तो आबाद कयो। दोस्तनि खे रातुनि जा ॿी ताईं टाइम ॾींदो हुए, सॼी सॼी राति तूं गॾु हलंदो हुए, पंहिंजे घर वारनि खे तो टाइम ॾिनो, पंहिंजी ज़मीनुनि खे टाइम ॾिनई, पंहिंजी नौकिरीअ खे टाइम ॾिनई, पंहिंजे कारोबार खे टाइम ॾिनई। तो वटि जेकर टाइम न हुयो त मूं रबड़ा न हुयो, छो जो तूं 17 रकातूं ॾींहं राति में पढ़ी कोन थी सघे।
वकदालिकल यौम तुनसा। तो के बुधाए छा बदलो अल्लाह कहिड़ो बदलो ॾींदे कि जहन्नम में दाख़िल करे ईअं विसाईंदुसीं जो तो मूंखे दुनिया में विसारियो। वकदालिकल यौम तुनसा कि तोखे ईअं विसारियो वेंदो जीअं तो मूंखे विसारे छॾियो हुयो। जे तो दुनिया में तो सम्झो ई कोन रब मुंहिंजो केरु आहे, अॼु आऊं तोखे त बाना जहन्नम में दाख़िल करे विसारे छॾींदुसि। अल्लाह मूंखे तव्हांजी पनाह में रखे। अल्लाह जा बानो फरमायो असीं अॻियां हलियासूं। मूं ॾिठो जेको माण्हू आहे वेठो आहे, ॿिए माण्हू जे हथ में तेज शइ आहे लोह जी, चाकू वांगुरु या कोड़ो लोह हुयो। हुनजे अख खां चीरो पियो ॾे हुनजे कंध ताईं, हुनजे चप खां चीरो पियो ॾे हुनजे कंध ताईं, नक खां चीरो पियो ॾे कंध ताईं। अच्छा हिन पासे चीरा ॾिजे फारिग थो थिए, वरी हिन पासे थो अचे ॿिए पासे, वरी अख खां नक खां चप खां चीरा पियो ॾेसि। हितां जॾहिं फारिग थियो हिन पासे हीउ पासो वरी दुरुस्त थियो वञेसि, वरी शुरू थी वञे, माना वॾी तकलीफ़ में वॾी मुसीबत में माण्हू हुयो। मूं फ़रिश्तनि खां पुछियो भला हिन जो मसलो छा आहे? चईसि कूड़ो माण्हू हो, सुबुह जो उथंदो अहिड़ो कूड़ हिन जो दुनिया ॿुधे, ऐं अॼु कूड़ खां त पंहिंजो गुज़ारो कोन्हे, हर कारोबार कूड़, ऐं मोबाइल खां पोइ त कूड़ आम आहे। अब किथे आई फिलान जगह ते, हालांकि उते आहे बि कोन्हे। माना कूड़ जे करे मज़ाक में ॻाल्हायो तॾहिं बि कूड़ आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में वेठा हुजनि, कंहिं औरत कंहिं माई पंहिंजे बचड़े खे सॼो ॿाहिरां अच तोखे का शइ ॾियां। अल्लाह फरमायो छो सॼीसि? जेसिताईं मूं हिनखे का शइ ॾियण लाइ पाण जेकर तूं न ॾीं हा त तूं कूड़ी हुजी हा। जे पाण ॿारनि ज़िद कंदा आहिनि त बाबा आबा तूं फिक्र न कर, सुम्ही रह, सुभाणे तोखे साइकिल वठी ॾींदुसि, सुम्ही रह, सुभाणे तोखे मोबाइल वठी ॾींदुसि, तोखे आउं ही वठी ॾींदुसि, हालांकि वठी कोन थो ॾी। इहो बि कूड़ आहे। औलाद सां कूड़ ॻाल्हाइण माना कूड़ है। फरमाए पंजो दफ़ो छा चवंदो? जेकॾहिं कूड़ ॻाल्हायां त मुंहिंजे रब जी मूं ते लानत हुजे। माना कूड़ ते रब जी लानत आहे, ऐं लानत दुनिया में आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारियो वियो, तिन्हनि कूड़नि खे वञी आगाह कयो त जेकॾहिं कूड़ नथा छॾीनि त न सवा जहिड़ा पंहिंजे पाण खे तयारु रखनि। ऐं कूड़ हर बुराईअ जो जड़ अथव। फरमायो ॻाल्हि खे मुख़्तसिर कंदो हलां, छो तव्हां ज़बान 45 मिंटनि जी आहे। फरमाया अॻियां हलियासूं, मूं ॾिठो त हिकिड़ो तनूर वांगुरु शइ आहे जंहिंमें मानी पचाईंदा पाण, खॾो नमूनो आहे, पर उते ई वॾो रोअण धोअण वॾियूं माना त उनाड़ू हुजनि। करीब वञी ॾिठुमि, झाती पाए ॾिठुमि, उनमें उघाड़ा मर्द ऐं औरतूं जेके सुरनि पिया। बाहि जॾहिं हेठां गदे न मथे आई त दाहूं ते कयूं, कूकू ते कयूं। मूं फ़रिश्तनि खां पुछो भला हिननि खे कहिड़ी सज़ा आहे? जो साईं ही ज़ानी माण्हू आहिनि, ही उहे औरतूं आहिनि जिन ज़िना जो इर्तिकाब कयो, ही उहे मर्द आहिनि जेके ज़िना जो इर्तिकाब कंदा हुआ। मामूली ॻाल्हि कोन अथव, बड़ो सख्त गुनाह है। खालिक कायनात के गैरत ईंदी आहे। पाण फरमाया अल्लाह इंतहाई गैरत में ईंदो आहे त जेकर को बानू ऐं बानी बुरे कम खे ढाकनि त रब इंतहाई गैरत में केॾो बेहया मर्द आहे, केॾी बेहयाई औरत आहे जो नाजायज़ तरीक़े सां पंहिंजो पाण खे इस्तेमालु पिया कनि। कि अल्लाह इंतहाई कावड़ में ईंदो आहे। वला तक़रबू ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतुन वसा सबीला। मूंखे तव्हांखे रब हुकुम फरमायो कि ज़िना जे वेझो न वञजां, छो जो इंतहाई बेहयाई जो कम सा सबीला, कि रस्तो तमाम ख़राब अथई। ऐं तव्हां मुशाहिदो कयो आहे इन राह में जेके भलिया ज़मीनूं तबाह थी वियूं, कारोबार तबाह थी विया, मिल्कतूं तबाह थी वियूं, आख़िर में त छंडे वेही रहिया, बेहया खे कुझु कोन मिलियो। इन में अल्लाह जो रसूल फरमायो त सवाइ तबाही जे ॿियो कुझु बि कोन्हे। कुरान छा थो चए? सा सबीला। इबाना जो को तो रवस इख्तियार कई आहे, जंहिं जॻह ते हलियो ही, जंहिं रस्ते ते निकितो ही, इहो रस्तो चङो कोन अथई। बेहयाई सां गॾु रस्तो बुरो अथई, बच न खां। अल्लाह जो रसूल फरमाना सही बुखारी जी रिवायत आहे, जॾहिं चोर चोरी कंदो आहे, ज़ानी ज़िना कंदो आहे, शराबी शराब पीअंदो आहे, इन दौरान हिन जे दिलि में ईमान न हूंदो आहे। ॻाल्हि खे सम्झो,
जेकर कोई चोर चोरी ला निकतो है कि सदे मरी पियो मारजी पियो ईमान का वंदो आ खाली थी ईमान का ता बुधंदा आयो तो केतरा चोर मारजी वेंदा फरमायो जिना जे ला जानी निकरे तो इन राह में निकतो आ मरी पियो मारजी वियो ईमान का खारिज आ मना ईमान ते नमो आई वल्लज़ीन ला यदून मा अल्लाह इलाहन आखर वला यक़्तुलून अन-नफ्स अल्लती हर्रम अल्लाह इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़्नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा कि मुजाबाना मुखा सवा टेके कोन सजींदा दर्द जो ठोकरो कोन खाईंदा दर्द जो मिटियो कोन चटींदा कि जे झुकंदा त मुझे सामू झुकंदा लो लगाईंदा त मुझे सामो सा बे कैसा दिल में मोहब्बत ना है मुझी जात सा मोहब्बत है इबादत जो लिहाज कि मुझो दर छड़े न वींदा मुमा कदे भी ना उम्मीद कोन थींदा ऐं अल्लाह का ना उम्मीदी कुफ्र है याद रखजो रब का कदे भी ना उम्मीद न थियो और ज़करिया अलैहिस्सलाम 90 साल जो केतरी उम्मीद है रब में रब ला तज़रनी फर्दन वअंत खैरुल वारिसीन अल्लाह अकेलो मुखे न छद को तू बेहतरीन मुखे वारिस अता कर तू बेहतरीन वारिस देने वालो आई याद करिया इन्ना नुबशिरुका बिगुलाम बेंद फरमाई ए ज़करिया असा तो के पुट जी खुशखबरी दिनी इस्मु यहया लम नजल लहु मिन क़ब्ल समिया जो नालो यहया होंदो यो नालो सा पेरी करे रखियो कोने माना 90 साल में रब का ना उम्मीद ना है ऐ रब उम्मीद पूरी कई औलाद दिनईस इतने 30 साल जो आए बेचारो परेशान दर दर ठोकरो पे खाए औलाद को ने सब्र कर अल्लाह ते बार रब देन वारो है उन का सब केर को नहीं दई दर दर ठोकरो न खा रब चतो तो मुझो बानो मुखे छडे करे मो सांदर के कोन मिलाइंदो ऐ नाजायज के जो खून भी कोन वहाइंदो खूनी बानो न होंदो मुझो पेजे हथन के नाजायज खून सा कोन नींदो वला यज़नू कि मुझो बानो जानिब न होंदो वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा जय भी कयो कि फन गुनाह जो कम कमायो जी बुरा कम थो इन का बचो शराबी जरे शराब पींदो फरमाए जेकर मसाने में शराब मौजूद आ मरी पियो ईमान ते कोन मोआ या अय्युहल्लज़ीन आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून ए ईमान वारो जुआ रहा शराब पियो ही आसाना धारा रिजसुम मिन अमलि शैतान जी पलीत तो शैतानी अमल आए फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून बचो इनन का ता कामयाब थियो अल्लाह चलो शराब का बच जाओ जिना का बच जाओ जुआ का बच जाओ दर दर ठोकरों का बच जाओ धारण का बच जाओ ये पलीत जा कम थई इन्हन का बचंदे तो कामयाब रही इन्हन में घिरे तो नाकामी नामुराद रही तो अल्लाह जबानो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दिखायो वियो तो उम्मत के बुधायो तो जेकर ही अमल करे आयो तो पंहिंजो पान के सज़ा ला तैयार वठी आखिरी गाल पान फरमायो त अॻियां वधियासूं मूं ॾिठो हिकिड़ो माण्हू हिकिड़े पानी जे तलाव में हुजे पर रंग पानी जो न हुजे रंग माना ॻाढ़ो जीअं न रत नमूनो हुजे तलाव जो पानी ईअं हुजे उन में तरे पियो ॿियो माण्हू वरी किनारे ते वेठो आहे उहो तरी अची किनारे वारे वटि पहुचे थो ही ॿाहिरि निकिरण जी कोशिशि थो करे त किनारे वारे हथ में वॾा भितर ई पत्थर वो जोर दान करे बात तो खोले तो उनके पेट में पत्थर में तो वरी तरण शुरू तो करे ये वरी वापस निकलने की कोशिश तो करे वरी लगे पत्थर तो आने वरी मोटे तो ये सिलसिलो जो जारी हो मुंह फरिश्तन का पुछो भला हिन के ठागी सवा है कि सही व्याजी आ ये केरा व्याज तो समझो था ना वो ना समझो ना हाँ समझाऊंगा मुझे एकड़ा सब व्याज तो आबाद थे पान सब समझना ऐं सिंधी माण्हू माशाअल्लाह जेका चवंदा त नांग में मिले न पाण खे किस्तुनि में ईमानदारी वठी ॾींदासीं हाल फिलहाल किस्तुनि में मिले पोइ ॾींदासीं पैसा
माना कर्ज खाने जो एडो शौक है पान के आऊं समझा तो मुझे समझ में गाल कान अचे मुंह समेत छो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामू जनादो पियो है जनादो पाण जे ला पाण तैयार न खबर पई तो मरण वाले ते 2 रुपया कर्जा 2 रुपया 200 न पाण थोड़ो पोइते थिया साहबा के फरमाए तो भाई इन्हें कर रहा हूं कौन पढ़ाई तव्हां पढ़ायो नमाज़ मामलो गंभीर थी पैगंबर साहब जनाब तुम तो पढ़ा महाराज कर्ज जे करे हिकिड़ो साहिब उथी बिड़ो साईं जी तव्हां ऐलान कयो हिन शख्स ॾे जंहिंजो बि कर्ज़ आहिनि अची मूंखां वठनि पर निमाज़ महिरबानी करे तव्हां पढ़ायो अब टोटल किसी तव्हां ऐलान कयो हिन माण्हू ते जंहिंजो बि कर्ज़ आहे मूंखां वठे जॾहिं शख्स ज़मानत खई आहे पोइ पैगंबर निमाज़ जनाज़ा पढ़ाइए ओ ब्याज शायद असांखे मालूम ना है आयत अखियूं बंद करे वेठा आहियूं इब्न माजा जी रिवायत आहे घट में घटि जो गुनाह पंहिंजी सगी मां सां निकाह करण जे बराबर आहे जामे तिरमिज़ी सही मुस्लिम में रिवायत है ब्याज खाइण वारो खाराइण वारो लिखत करण वारो गवाही ॾियण वारो चइनी त अल्लाह जी लानत आहे लानत माना रब जी रहमत का फिटकार हो परे हो रहमत का परे थी फिटकार केॾो वॾो गुनाह है केॾे शौक़ व्याज व्याजी व्याज वठे पियो कारोबार करे पियो असीं तव्हां बग़ैर के ख़ौफ़ जे खऊं वेठा अल्लाह फरमाए तो जेकर तव्हांजो ईमान आहे मौत ई क़यामत व्याज जो कमु छॾे ॾियो सुठो कोन थो फइलम तफारू फादनु बिहर्ब मिन अल्लाह व रसूलि व इन तुबतुम फलकुम रुउस अमवालिकुम ला तज़लिमून व ला तुज़लमून जेकर तव्हां नथा करे सघो ईअं जी व्याजी जेकर व्याज नथो छॾे सघी त कोई हिकिड़ो कमु करो कहिड़ो मूंसां ऐं मुंहिंजे रसूल सां जंग जो ऐलान कर माना केॾी वॾी ॻाल्हि न कई आहे जेके व्याज खाइन था बुध दुनिया में मरी वेंदे मदा औलाद कंदी निभागा कफन मिलंदे नहीं कोन मिलंदे का खबर ना है याद रखियो ही दुनिया जे खातिर माण्हू हेॾो रब जी नाफरमानी पियो करे खबर आहे त दुनिया तोखे केतिरो कमाईंदी अल्लाह जे तो त या त छॾ व्याज कया मूंसां मुंहिंजे रसूल सां जंग जो ऐलान कर मुझा मोहतरम छा तव्हां कामयाब असां थी सघूं था सवाल ई पैदा कोन्हे कॾहिं बि रब सां विड़ी तव्हां कामयाब नथा थी सघो अबर पंहिंजो काबो ठाहियो यमन में चवण लॻो जेसीं ताईं मुस्लमाननि जो सचो काबो डहंदो कोन तेसीं ताईं माण्हू मूं ॾे ईंदा कोन ही पंहिंजो लश्कर खणी निकितो मशहूर वाक़ियो हाथियुनि सां गॾु पहिरीं त मके वारनि मुक़ाबिलो कयो पर हाथियुनि खे ॾिसी करे उठ बि भॼी विया जो भाई मुसीबत कहिड़ी आई आहे अबरा छा कयो अब्दुल मुत्तलिब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जे उठनि ते कब्ज़ो कयो कि हाणे मुतोली ईंदो न मूं ते ॻाल्हियुनि ते अब्दुल मुत्तलिब पहुतुसि अबरा खे चई मुंहिंजा उठ ॾे अबरा चयो यार ॻाल्हि ॿुधो मूं सम्झो को समझदार माण्हू हूंदो तव्हां मूंसां अची काबे जी ॻाल्हि कंदो काबे जे जॻह ते उठनि जी ॻाल्हि पियो करी ॻाल्हि ॿुध काबो थी मथे जो उठ थी मुंहिंजा हाणे मूं में ऐं मुंहिंजी क़ौम में हिम्मत न आहे तुंहिंजे मुक़ाबले जी जे धणीअ खे घर बचाइणो आहे त बची वेंदो त तूं ॼाण त तुंहिंजो रब ॼाणे हुन ॾोह त मामिलो त साफ़ लॻो पियो आहे फौजियुनि खे चइबो हलो अल्लाह चयो हाणे मके वारनि ॾांहुं कढी छॾियो मुंहिंजो घर आहे पहिरियों घर आहे दुनिया में पहिरियों घर आहे हाणे हिनखे वीरान करण जे लाइ निकितो आहे मूंसां थो जंग करे अल्लाह चयो त मूं पंहिंजो लश्कर मोकिलियो हाणे हाथनि जे मुक़ाबले में छा अचणु घुरिजे ईमानदारी में ॿुधायो जेको तोपूं खणी आयो आहे पाण छा कंदा जहाज आईंदासूं न अल्लाह छा थो चए अलम तर कैफ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तव्हां न ॾिठो त मूं हाथनि माण्हुनि सां छा कयो हुन जी तदबीर खे तबाही बर्बाद कयमि हुन जी बर्बादीअ जे लाइ हुन नंढड़ो पखी अबाबील मोकिलियो हाथनि जे मुक़ाबिलो डायनासोर सां कोन थियो
रब चयो त दुनिया के ख़बर पइजी वञे त ही काइनात जे रब सां मुक़ाबिलो आहे ऐं मुक़ाबिलो छा था कनि नंढड़े पकीज़ा जंहिंजो गोश्त छटांग मस निकिरंदो चोंब में नंढड़ी पथरी आहे जे हाथी के ते लगी जे इंसान के ते लगी फजालम का माकूल जे ये ते के जे खादल गाह होजे ये जानवर खाई आखिर लताड़े सरीदा ये के वठी जो भगो अब्र दिठई दे ते दाल कान करंदी काबो मुखा जोर आहे इन के अल्लाह चोए व्याजी ए वाक्या बुध जेकर तू व्याज का रुकजी वनी तो ठीक है न तो के मुसा ऐलान जंग कर पर तो के आखिरी मोहलत हो जा केड़ी फ़इन तुम फलकुरू समवालिकुम ला तज़लिमून वला तुज़लमून जेकर तौबा करी आइंदे न करण जो वायदो करी त पो मूर जो मालिक आई असुल रकम जेकी ॾिनी अथई माण्हुनि खे उहा वापसि घुराए रख मूं कोन चाहे रकम ज़ाया कर न तोखे मोहलत ॾियां थो इन कारोबार में हलाल वञी कर अॼु खां पोइ तूं व्याज खां तौबा कर त इंशाअल्लाह तुंहिंजे लाइ बहितर थींदो त मुंहिंजा मोहतरम इहे ॿ ॻाल्हियूं चार रखियूं तव्हांजे साम्हूं सही बुखारी जे हवाले सां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारियो वियो तव्हां त उम्मत खे आगाह कयो वञे त जेकॾहिं ही कम करे आयो त सदा जे लाइ पंहिंजे पाण खे तयारु करे थो अल्लाह इन बुरनि कमनि खां मूंखे तव्हांखे असां सभिनी खे पनाह में रखे ऐं सही माना में क़ुरान ऐं सुन्नत ते अमल कनि तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।